नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। मुल्क में कोरोना वायरस विघे 20 मरीज़ फौतुनि जो अंग 28,538 थी वियो। 24 कलाकनि दौरान 741 कोरोना वायरस जा केस रिपोर्ट। वायरस जी शरह 1.8% रही। अपोज़िशन जमायतुनि जे इतिहाद PTM हुकूमत ख़िलाफ़ लॉन्ग मार्च जो ऐलान करे छॾियो। तरीक़ जो ऐलान सरबराही इजलास में कयो वेंदो। मौलाना फज़ल रहमान जी सदारत डिवीडियो लिंक ज़रिए थियल इजलास में PTM महांगाई ख़िलाफ़ समूरनि सूबनि में महांगाई मार्च ते इतफ़ाक़ करे वरितो। अॻवाननि जो चवणु आहे त महांगाई मार्च जी पुॼाणी लॉन्ग मार्च सां कई वेंदी। इतिहाद में पीपल्स पार्टी खे ॿीहर शामिल करण जो फ़ैसिलो ईंदड़ सरबराही इजलास में थियण जो इम्कान। नाकाम ऐं अवाम जे रद थियल सियासी बेरोज़गारनि सियासी ऑक्सीजन हासिल करण लाइ गॾिजाणी कई। मुखालिफ़नि खे बार बार सम्झायो आहे त इजलासनि जी तारीख़ तब्दील करण बदिरां पंहिंजा लछण सुधारियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो PTM इजलास ते रद अमल। चवे थो अवाम जी दिलनि जो रस्तो साज़िशुनि ज़रिए न पर पंहिंजे करतूतनि ज़रिए ॻोल्हे सघिजे थो। खंड जो मामिलो सूबाई आहे। वफ़ाक़ी हुकूमत बहितरीन रिथाबंदी सां खंड घुराई। हुकूमत वटि हिन वक़्तु 1 लख टन खां खंड जो ज़ख़ीरो मौजूदु आहे। हुकूमत वटि 22 ॾींहनि जी खंड जो स्टॉक मौजूदु आहे। ईंदड़ कुझु ॾींहनि में 40,000 टन खंड सां भरियल जहाज़ कराची जे बंदरगाह ते लंगर अंदाज़ थींदो। नाणेवार वज़ारत जी तर्जुमान मुज़म्मिल असलम जी कराची में मीडिया खे ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त खंड जे एक्स मिल क़ीमत जे मामले ते शुगर मिल्स मालिकनि अदालत में हलिया विया आहिनि। पंजाब में 20 नवंबर ताईं क्रैशिंग शुरू थींदी। सिंध में अञा ताईं का शुगर मिल नाहे हली। सिंध में शुगर मिल्स ख़िलाफ़ का कार्रवाई बि नाहे थी। क्रैशिंग सीज़न देरि सां शुरू थियण जो फ़ाइदो खणे पियो वञे। सिंध हुकूमत वफ़ाक़ी सरकार जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। कणक, अटे, गैस, LNG, दवाउनि ऐं डॉलर समेत समूरा बहिरान। PTI हुकूमत जी नाअहली जो नतीजो करार। वज़ीर आज़म खे ख़बर ई नथी पवे त करिणो छा आहे। शुगर कमीशन जी रिपोर्ट ते कार्रवाई केरु कंदो। फ्रांसिक में ख़बर नाहे केतिरा सवाल लॻाया वेंदा। सिंध में PTI जे इतिहादी चौधरी ॿाहिरनि ऐं शरीफ़ ॿाहिरनि जूं शुगर मिल्स आहिनि। आसिफ अली ज़रदारी जी त हिकु बि शुगर मिल न आहे। सिंध में कमत जी क्रैशिंग शुरू थियण वारी आहे। 15 नवंबर खां अॻु मिल्स हलाइण खां कंहिंखे बि नाहे रखियो। सूबाई वज़ीर सईद गनी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। चई इमरान ख़ान पंहिंजी नाअहली जी सज़ा अवाम खे ॾेई रहियो आहे। सॼो जग संदसि ॻाल्हियुनि ते खिली रहियो आहे ऐं पाकिस्तान जी बदनामी थी रही आहे। इमरान ख़ान यूटर्न वठण जो माहिर आहे। मुल्क में तारीख़ी महांगाई ऐं बेरोज़गारी कई वई आहे। असांजी हुकूमत बि IMF वटि वई हुई पर उन अवाम जो इस्तेसाल न कयो। मौजूदा हुकूमत अवाम जो माशी क़तल करे रही आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो नओं डेरो में अॼाणे खे ख़िताब। This headline news is brought to you by